सिधो इल्ज़ाम पाणनि IMF ते त सही तव्हां जियो पॉलिटिक्स कयो पिया, तव्हां जेको आहे असांखे सियासत जे वर चाढ़ियो पिया ऐं सिधो इशारो इहो त असीं छाकाणि त चाइना जे पासे वञूं पिया, तंहिंजे करे अमेरिका असांखे चाइना सब समझ गया है। नालो न बि खणे पर सभु खे सम्झ में अचे पई त छा चवणु चाहे पियो डार साहब। वरी पलटी खाधी अॼु ऐं चई त न न ऐं छा बजट में छो न तब्दीली, जीअं हुकुम थींदो। कल ताईं चए पियो त असीं ख़ुदि मुख़्तियार क़ौम आहियूं, असीं छो कंहिंजी डिक्टेशन वठूं। अचे थो हाज़ुर हुकुम कयो न, छा तब्दीली छा करणी आहे बजट में, हाज़ुर करे ॾींदासीं। बाक़ी रहिजी वियो त तव्हां खां सवाइ असांजो केरु आहे। ज़ाहिर आहे ॿियो केरु आहे हिन वक़्तु ॻाल्हि थिए। अच्छा कल्ह ईअं सम्झिजे त माना मिफ्ता साहब त काफ़ी तनक़ीद करे छॾी पंहिंजो इसाक डार साहब जे मथां त भई ईअं थोरी थींदो आहे त जियो पॉलिटिक्स जो बहानो करे तव्हां चओ त माना मूंखां कमु नथो थिए। मिफ्ता इस्माइल कल्ह जेको मीडिया में ॻाल्हायो, मिफ्ता ज़ाहिर डार साहब ते त सड़ियो वेठो आहे, लेकिन लॉजिकल ॻाल्हि करे पियो त भई अगरि इहो जेको चई बि पाण त मूंखे सोलो करे ॾियो पोइ रांदि खे ॾींदुसि। भई रांदि आहे, ॾुखियाइयूं ईंदियूं आहिनि, परेशानियूं ईंदियूं आहिनि, पर फाइनेंस मिनिस्टर जो कमु छा आहे। त हिन जियो पॉलिटिक्स बि थिए पई, ज़ाहिर मुख़्तलिफ़ आलमी क़ुवतनि जा पंहिंजा एजेंडा ऐं मुफ़ादात हूंदा आहिनि, उनजे विच में ई कमु कबो आहे। ऐं उनजे विच में बि ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेके नाज़ नख़रा, मूं बि कल्ह इत्फ़ाक़ सां इहा ॻाल्हि कई पई, मिफ्ता शाम जो कई, त तव्हांखे हिकु साल हो तव्हां नाज़ नख़रा छाजे लाइ ॾेखारियो पिया। इत्फ़ाक़ सां मूं बि कल्ह इहा ॻाल्हि कई त जॾहिं नौकिरी करणी आहे त उहो नख़रो छो करिणो आहे। जी एग्ज़ैक्टली, मूं बि इहा ॻाल्हि कई, पोइ राति जो मिफ्ता साहिब बि कल्ह इहा ॻाल्हि कई त भई तव्हांखे पोइ साल खां तव्हां वेठा आहियो। जी हा, पहिरीं चओ ख़बरदार असीं कोई हीअं थोरी आहियूं, असीं कोई नौकर न आहियूं, IMF जा हीअं न आहियूं, हू न आहियूं। पोइ चओ था त जियो पॉलिटिक्स थिए पई। भई एटलीस्ट फेस ऑफ इट ते ख़बर त सभिनी खे आहे त IMF ऐं हीअ सभु मामलात कीअं थींदा आहिनि, पर फेस ऑफ इट ते ज़ाहिरी तरह त IMF हिकिड़ो मालियाती इदारो आहे। त तव्हां चीफ आहियो पाकिस्तान जे अकाउंट्स जा, तव्हां फाइनेंसिस जा चीफ आहियो। हाणे हिकिड़ो चार्टर्ड अकाउंटेंट, हिकिड़ो CFO कंहिं कंपनी जो बि जेको हूंदो आहे चीफ फाइनेंशियल ऑफिसर, उहो जॾहिं कंहिं बैंक सां या मालियाती इदारे सां डील कंदो आहे त उहो प्योर डेटा ते ऐं प्योर नंबरनि ते ॻाल्हाईंदो आहे। इहो न चवंदो आहे त तव्हां अच्छा तव्हां साईं असां सिंधियुनि सां कोन ठहो, जी हा, या असीं पाकिस्तानियुनि सां कोन ठहूं था। जी हा, पर मतिलबु ॻाल्हि इहा आहे त उनखे त ॻाल्हाइणो आहे प्योर टेक्निकल ऐं डेटा ते ऐं पंहिंजे नंबरनि ते। हू को सियासी बयानु थोरी ॾींदो आहे, साईं हाणे तव्हां असांखे ऐं सिंधी आहियां तंहिंजे करे कोन था कयो। चवंदो अच्छा बिस्मिल्लाह, भले ईअं हुजे बि, पर बैंक सां जॾहिं को CFO डील कंदो, को चीफ फाइनेंशियल ऑफिसर डील कंदो, त हू प्योरली हुनखे प्रोफेशनल तरीक़े सां डील कंदो। त IMF जे पोयां ज़ाहिर सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ा आलमी क़ुवतूं आहिनि, सभु कुझु आहे, लेकिन बीइंग द चीफ फाइनेंशियल पर्सन या ऑफिसर ऑफ दिस कंट्री, डार साहब खे ऐं पाण चार्टर्ड अकाउंटेंट आहे, हुनखे त हुन सां डेटा ते ॻाल्हाइणु खपे ऐं इहो सम्झणु खपे त हुन खां सवाइ प्लान बी इत्फ़ाक़ सां मूं बि चयो पियो त कोन्हे, कल्ह मिफ्ता बि चयो कहिड़ो प्लान बी आहे हिन वटि, प्लान बी न आहे।